बजट पेश थियण खां पोइ जिते महांगाईअ जूं अॻकथियूं कयूं पियूं वञनि, उते हाणे मोटरसाइकिल हलाईंदड़ शहरियुनि खे पेट्रोल सस्तो ॾियण लाइ स्कीम तयार करण जी कोशिश कई पई वञे। नाणे बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन सलीम मांडवीवाला शहरियुनि लाइ सब्सिडी स्कीम शुरू करण जो मुतालबो कयो आहे। स्टैंडिंग कमेटी जो इजलास सलीम मांडवीवाला जी सदारत हेठि थियो, जंहिंमें मेंबरनि FBR चेयरमैन ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में पेट्रोलियम शयुनि ते बहस कंदे कमेटी सिफारिश कई त अमीर तबके लाइ हाई ऑक्टेन ते पेट्रोलियम लेवी 75 खां वधाए 80 रुपया कई वञे। सलीम मांडवीवाला चयो त मोटरसाइकिल वारनि लाइ पेट्रोल ते सब्सिडी स्कीम शुरू कई वञे। हुकूमत बजट में पेट्रोल ऐं डीज़ल ते लेवी 60 खां 80 रुपया लीटर करे छॾी आहे। हुन चयो त इंडोनेशिया जी हुकूमत मोटरसाइकिल वारनि खे घटि अघ ते पेट्रोल ॾेई रही आहे। इंडोनेशिया जी हुकूमत ईअं करे सघे थी त पाकिस्तान छो नथो करे सघे। इजलास में महांगियुनि गाॾियुनि में इस्तेमाल थींदड़ हाई ऑक्टेन ते लेवी जी शरह 75 रुपया लीटर जी तजवीज़ कई वई। सलीम मांडवीवाला चयो त मोटरसाइकिल ऐं लग्ज़री गाॾियुनि लाइ लेवी हिक जहिड़ी न हुजणु घुर्जे। कमेटी अमीरनि खां टैक्स वठी ग़रीबनि ते ख़र्च करण जी सिफारिश कई। सेनेटर मोहसिन अज़ीज़ चयो त हाई ऑक्टेन ते लेवी 100 रुपया लीटर हुजणु घुर्जे। मेंबर फारूक नाइक मोटरसाइकिल तबके लाइ सस्ते पेट्रोल लाइ धार पेट्रोल पंप्स हणण जी तजवीज़ ॾेई छॾी। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म पेट्रोल 10 रुपया 20 पैसा ऐं डीज़ल 2 रुपया 33 पैसा घटाइण जी मंज़ूरी ॾिनी हुई।